थोड़े वॾे आवाज़ सत 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 सिफ़तूं ईमान जूं सिखी गिरोड़ी साहिब पूरो तारीफ़ थोरो करायो पंहिंजो नालो पूरो नालो ॿुधायो तारीफ़ पूरो करायो जी ऐं ॿुधायो त छा पियो ॿुधायां हाजी ॻोठ जो नालो पूरो सॼो हाजी मोहम्मद अनवर वल्द मौलवी अब्दुल रहमान दर्स ॻोठ मौलवी अब्दुल रहमान दर्स ऐं गिरोड़ी साहिब जूं सत सिफ़तूं ईमान जूं जेके आहिनि से उन्हनि मां बयानु कयां थो। सत सिफ़तूं ईमान जूं सिखी सही कजनि जिन मञी हेकड़ी कुफ़ुर थियो थियनि। अवल अलाह मञा जो आगो आलमनि सभिनी पिरी पाक सो कना कुल आइबनि अर्श कुर्सी लोह कलम जोड़ियाई जहाननि कीन मंझारा कुदरत सी उपायाई उन ज़ाया थियनि ज़रेमी जे तिर विसारे थियनि समंद नालो सजणे सेई सिञाणनि इनल हुकुम इल्ला लिल्लाह जेके परूजनि आहे सग साहिब खे हूं त ॼाणे ॻुझनि ऐं पधरनि। ॿिया मल्क मञा माना हिकिड़ी सिफ़्त पूरी थी वई। ॿिया मल्क मञा जे निसोरो ई नूर अठो पहर उनखे मौले जो मज़कूर उञ बुख निंड असियां खां रखिया रब गफ़ूर ॾिनी सूरत सुहिणी मंझां सग शकूर आहे सियाणल घणो मंझां तिन महमूर। टिया नबी मञा जे धिया धणी जा ॿी सिफ़्त पूरी थी वई। टिया नबी मञा जे धिया धणी जा मौले मोकिलिया ख़ल्क ॾऊं ॾेई नियापा तिरन तिफ़ावत तंहिंमी जेक चवनि मुंहां सुहारा सूरत में इबादत अगरा कुफर कूड़े कम कचा तंहिंखां पाक हुआ अदब मंझ अलाह जे मांझी मऊ हुआ दोस्त दुआगू ख़ल्क ले जी माइट लाइ विया अवल आदम उनजो आख़िर मोहम्मद आहे हू अबो इंसान जो ही आलिम इमाम आहे मौत नबियन नाहे को मगर लाॾाणा वाजिब अदब तिन जे ऐं पुण तहज़ीमा क़तलु कजे उनखे जो थिए बेअदबा। इहे टे सिफ़तूं। चोथां किताब मञा जो कादिर जो कलाम जिनी पढ़ी पारिया तिनी जाए जनान पर अमल मिड़नी मौक़ूफ़ थियो मगर मथे क़ुरान। इहे चार सिफ़तूं पूरी थियूं। पंजूं मञा सच सी आख़िरत ॾियां त सुणो बयानु तंहिंजो मिड़ेई मोमना त सॼी आहे दुनिया 7000 वरिया 5600 थिया आगे आमद खां पाण करीम जिन खां अॻु में बाक़ी 1400 थिया तंहिं पुञाणा ईंदा